मटियारी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर निसार अहमद लिगारी जी रिपोर्ट मूजब ख़बर शेयर कई पिया। हाल में पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग ज़िले मटियारी पारां फ़लस्तीनी मुसलमाननि जी हिमायत में दरगाह सरवर नूह खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरीन शफ़ी मोहम्मद बिरोई, अब्दुल हकीम राऊ, शकील अहमद काका, मेहर अली गाहूटी ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी इसराइली जरायत जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त इसराइल आलमी क़ानूननि जी भञकिड़ी कंदे इंसानियत जा सभु लीका लताड़े छॾिया आहिनि ऐं फ़लस्तीनी मुसलमाननि जो क़त्ल आम करे रहियो आहे। हिननि चयो त इसराइल जी जरायत ते 57 मुसलमान मुल्कनि जी ख़ामोशी ते तमामु घणो अफ़सोस थी रहियो आहे। हिननि वधीक चयो त फ़लस्तीन जी हिमायत में तमामु उम्मत मुस्लिमा खे गॾिजी जहाद करणो पवंदो, छाकाणि त फ़लस्तीन जो अवाम हाणे पंहिंजे आख़िरी पसान में ज़िंदगी गुज़ारण ते बि मजबूर थी चुको आहे। मुसलमान मुल्कनि जूं रियासतूं इसराइल ॾाढो बेवस बणियल आहिनि, जिन खे घुर्जे त फ़लस्तीन जी अवाम मथां इसराइल जी जरायत ख़िलाफ़ सरेआम आवाज़ उथारिनि। हिननि आलमी इदारनि तोड़े पाकिस्तान हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो कयो त फ़ौरी तौर फ़लस्तीन मुसलमाननि मथां थींदड़ बमबारी रोकराए इसराइल जरायत जो खेसि भरपूर जवाबु ॾिनो वञे।